أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألم تر إلى الذين يزعمون أنهم آمنوا بما أنزل إليك وما أنزل من قبلك يريدون أن يتحاكموا إلى الطاغوت وقد أمروا أن يكفروا به ويريد الشيطان أن يضلهم ضلالا بعيدا رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب يسر ولا تعسر وتمم بالخير وبك نستعين يا فتاح يا فتاح يا فتاح रब ज़िदनी इल्मा। हाणे हितां खां मुनाफ़िक़नि जो तज़किरो ईंदो। जीअं त मां सूरत जी शुरू में ई ॿुधाए चुको आहियां त हिन सूरह मुबारका में मुनाफ़िक़नि जो तज़किरो तमामु घणो ईंदो। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा तो इन्हनि मुनाफ़िक़नि खे न ॾिठो जेकी दावा त कनि था त उहे जेकी तो ते नाज़िल कयो वियो आहे ऐं जेकी तोखां अॻु में नाज़िल कयो वियो हो उन ते ईमान आणीनि था, पर संदन हाल इहो आहे जो पंहिंजा फ़ैसिला तागूत यानी ग़ैरुल्लाह यानी शैतान जी तरफ़ खणी वञनि था। हालांकि खेनि उन तागूत खे न मञण जो सख़्तीअ सां हुकुम कयो वियो आहे ऐं शैतान त चाहे थो त उन्हनि खे गुमराह करे ऐं सिधी वाट खां तमामु घणो परे या थेड़े छॾे। अलाह फरमाए थो पहिरीं त इन्हनि खे हुकुम हो त तव्हां तागूत जो इनकार करियो, तव्हां उन खां बेज़ारी जो ऐलान करियो। जीअं कलमे में ई अलाह ताला छा थो फरमाए, ला इलाहा इल्लल्लाह, यानी को बि इबादत जे लाइक़ न आहे, यानी पहिरीं केरु आहे ई कोन। पहिरीं तव्हां सभिनी जेके बातिल ख़ुदा आहिनि उन्हनि जो इनकार करियो, उन खां बेज़ारी जो ऐलान करियो। उन खां पोइ अलाह फरमाए थो त पोइ तव्हां चओ त इल्लल्लाह, सिर्फ़ ऐं सिवाय अलाह जे ॿियो केर बि कोन्हे, बाक़ी सभु कूड़ा आहिनि। फरमाए थो त इताअत बि कयो मुंहिंजी ऐं मुंहिंजे रसूल जी, उन खां अलावा ॿियो जेको बि तव्हांजो निज़ाम आहे, जेको तागूत जो सिस्टम आहे, इन सॼे जो तव्हां इनकार करियो, उन खां तव्हां बेज़ारी जो ऐलान करियो। पोइ रुकू में ई पढ़ी चुका आहियूं त अलाह ताला उते फरमायो त तव्हां इताअत करियो मुंहिंजी ऐं मुंहिंजे रसूल जी। अगरि तव्हां वाकई में मोमिन आहियो त इहो तव्हां ते अमल लाज़मी आहे, इहो तव्हां ते फ़र्ज़ आहे। हाणे जेको इंसानु अलाह ऐं उनजे रसूल जी इताअत करे थो त उहो हक़ीक़त में अलाह ऐं उनजे रसूल जो फॉलोवर आहे, उनजे पोइलॻ आहे। ऐं जेको इंसानु, जेको निज़ाम, जेको कानून, जेको मुल्क अलाह ऐं उनजे रसूल जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम तहत नथो हले त अलाह ताला फरमाए थो इहो तागूत आहे, इहो शैतान आहे, इहो ग़ैरुल्लाह आहे, इहो कूड़ो आहे। हाणे असांखे बि ॾिसणु घुरिजे त छा असांजो मुल्क इस्लामी जमहूरिया पाकिस्तान अलाह ऐं उनजे रसूल जी इताअत करे रहियो आहे या तागूत जी इताअत करे रहियो आहे। असां बि पंहिंजा फ़ैसिला अलाह ऐं उनजे रसूल ॾांहुं खणी था वञूं या तागूत ॾांहुं था खणी वञूं। मुनाफ़िक़ छा कंदा हुआ, उन्हनि ॾे जॾहिं बि मामिलो पेश ईंदो हुयो त हू पंहिंजा फ़ैसिला खणी वेंदा हुआ तागूत ॾे, यहूद वटि खणी वेंदा हुआ, छो त यहूद बि अहले किताब हुआ। ही मोहम्मद वटि फ़ैसिलो इन लाइ न खणी ईंदा हुआ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छो हिननि खे ख़बर हुई त मोहम्मद जो फ़ैसिलो हक़ ते आहे ऐं ही कूड़ा हूंदा हुआ मुनाफ़िक़। हू चवंदा हुआ त जहिड़ा तहिड़ा बि आहियूं, भला यहूदियुनि सां मिलियल त आहियूं, यहूदी भला ॾुखिया सुखे में असांखे कमु त ईंदा। मोहम्मद जो फ़ैसिलो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु बि थी वञे, कंहिंजे बि ख़िलाफ़ हुजे, पर ईंदो हक़ ते। हिते हिकिड़ो वाक़ियो थी वियो हो, हिकिड़े यहूदी ऐं मुनाफ़िक़ जे विच में झगड़ो थी पियो। हाणे यहूदी छो त उहो हक़ ते हो, यहूदी चयो त फ़ैसिलो खणी हलंदासीं पाण मोहम्मद वटि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर मुनाफ़िक़ चयो त न, इहो फ़ैसिलो असां खणी ईंदासीं काब इब्न अशरफ जेको यहूदी हुयो उन वटि हलंदासीं त उहो फ़ैसिलो कंदो। हालांकि जंहिं वटि फ़ैसिलो खणण जे लाइ मुनाफ़िक़ चई रहियो हो उहो बि यहूदी हो ऐं इन जो मुख़ालिफ़ बि यहूदी हो। यहूदी खे घुरिजे हा त वञे हा पंहिंजे यहूदी वटि, लेकिन न, यहूदी खे भरवसो हुयो त मां जेको हक़ ते आहियां त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ज़रूरु कंदो, हक़ जो इंसाफ़ जो फ़ैसिलो थींदो ई थींदो। बहरहाल उहो फ़ैसिलो वियो मोहम्मद वटि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उहो फ़ैसिलो बि यहूदी जे हक़ में अची वियो। हाणे इहा ॻाल्हि मुनाफ़िक़नि खे पसंदि कोन आई। हाणे उहो मुनाफ़िक़ पंहिंजे सॼे घर खे वठी करे आयो हज़रत उमर वटि रज़ी अलाह ताला अन्हो। हुननि चाहियो त हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हो खे गुज़ारिश कंदासीं त रिआयत कई वञे, असां सां नरमी कई वञे, जहिड़ा बि आहियूं भला मुस्लमान त आहियूं, तव्हां सां गॾु त आहियूं। यानी हू यहूदी उहो त सफ़ा हिकिड़ा अलॻि आहिनि, उहे तव्हां सां गॾु बि न आहिनि। असां भला ज़बान सां ऐलान त कयो वेठा आहियूं, आहियूं त मुस्लमान, ग़लती थी वई आहे, नरमी कई वञे। पर एतिरे में यहूदी बि उते मौजूदु हो, यहूदी बि अची हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हो खे पहिरीं चई छॾियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो कयो आहे, मामिलो हीअं हीअं हुयो, हाणे ही आया आहिनि तव्हां वटि त तव्हां नरमी कयो। एतिरे में हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हो तलवार कढी ऐं हुन मुनाफ़िक़ जी मुंडी उॾाए छॾी। ऐं उते हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हो फरमायो, जेको इंसानु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिले ते राज़ी न आहे त उन जे लाइ मूं वटि इहो ई फ़ैसिलो आहे। अलाह त क़ुर में बार बार फरमायो आहे त शैतान तव्हांजो खुलियो दुश्मन आहे, तव्हां बि हुनखे पंहिंजो दुश्मन सम्झो। शैतान त हर हाल में चाहींदो आहे त मां इंसाननि खे गुमराह करियां,
उन्हनि खे सिधे रस्ते खां परे हटाए छॾिया, उन्हनि खे सिधो रस्तो नज़र बि न अचे। ऐं जॾहिं उन्हनि खे चयो वञे थो त अचो इन क़ुर ॾांहुं जेको अलाह नाज़िल कयो आहे ऐं पिणु रसूल ॾांहुं, त तूं ॾिसंदे न त मुनाफ़िक तोखां पिया बिल्कुलु लहराईंदा। इहो तरीक़ो हूंदो हो मुनाफ़िकनि जो। मुनाफ़िकनि खे जॾहिं बि चयो वेंदो हो त अचो तव्हां मोहम्मद ॾांहुं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अचो तव्हां क़ुर ॾांहुं, त हू लहराईंदा हुआ त न इहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। अफ़सोस सां अॼु बि असांजी पूरी उमत जो, जेके बि तमामु मुस्लमान मुल्क आहिनि, सभिनी जो इहो ई हाल आहे। कहिड़ो? जेको मुनाफ़िकनि जो आहे। मुनाफ़िकनि खे जॾहिं चयो वञे थो त अचो अलाह ऐं उनजे रसूल जी तरफ़, अचो क़ुर ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़, त हू लहराइनि था, चवनि था न। ऐं अॼु असांजो बि इहो ई हाल आहे। जॾहिं असांखे बि चयो वञे थो, असां बि चऊं पिया त अचो अलाह जे निज़ाम जी तरफ़, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी तरफ़, त अॼु असां बि लहरायूं था। तमामु मुस्लमान मुल्क बि लहराइनि था, उहे बि चवनि था त न इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे, शरीयत खे नाफ़िज़ करणु ॾाढो ॾुखियो साबित थींदो, छो जो हू पंहिंजी अयाशुनि ते बीठा आहिनि। हू सिर्फ़ु दुनिया चाहिनि था, आख़िरत खां हुननि खे सफ़ा का बि लॻाव न आहे। शैतान कॾहिं बि कोन चाहींदो त अलाह ऐं उनजे रसूल जो निज़ाम हले। शैतान त आहे ई अलाह जो मुख़ालिफ़। डॉक्टर इसरार अहमद रहीमहुल्लाह पंहिंजे हिकिड़े बयान में चयो हुयो त पाकिस्तानी क़ौम अलाह जी मुनाफ़िक क़ौम आहे, ऐं इन ॻाल्हि में ज़रे बराबरि बि शक न आहे। पोइ संदन कहिड़ो हाल थिए थो जॾहिं संदन हथनि जी कयल कमायल करतूतनि जी शामत अची मथनि कड़के थी। पोइ ॾिसंदे त तो वटि अची अलाह जो कसम खणंदा ऐं चवंदा त असांखे तुंहिंजे फ़ैसिले खां इनकार न आहे, असांजो सवाइ भलाईअ ऐं छाह जे ॿियो को इरादो न हो। हाणे इहो ई मुनाफ़िक जो पंहिंजो करतूत हुयो, उनजो पंहिंजा लक्षण हुया, जंहिं करे हू हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे हथां क़त्ल कयो वियो। हुनखे जॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ैसिलो करे चुको त हुनखे उहो क़बूल करणो हो, लेकिन हुन क़बूल न कयो, छो जो हू मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिले खे दिलि सां मञींदा ई कोन हुआ। हू वाही कूड़ा निभागा शुरू खां वठी। ऐं इन ॻाल्हि जे लाइ जॾहिं विया हज़रत उमर वटि रज़ियल्लाहु ताला अन्हु, त हज़रत उमर हुननि खे क़त्ल करे छॾियो। त अलाह फरमाए थो त इहो इन्हनि जे करतूतनि जे करे इन्हनि ते इहा शामत अची वई। ऐं जॾहिं इहे आयतूं नाज़िल थी वयूं, हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे बरी करार ॾिनो आहे। इन मामले में हीउ जेको क़त्ल कयो हज़रत उमर, इन में हुनखे बरी करार ॾिनो, छो त अलाह फरमाए चुको त हू पंहिंजे लछणनि जे करे, पंहिंजे करतूतनि जे करे, पंहिंजी कयल कमाई जे करे मुसीबत में अची विया। घणनि मुनाफ़िकनि जी दिलयुनि में जेकी कुझु आहे सो अलाह ख़ूब ॼाणे थो। तंहिं करे ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं इन्हनि जी ॻाल्हियुनि खां मुंहुं मोड़ ऐं दरगुज़र कर ऐं खेनि नसीहत कंदो रह ऐं खेनि संदनि दिलयुनि ते गहरे असर करण वारा कौल चओ। इन्हनि खे दरगुज़र कर, इन्हनि खे नज़रअंदाज कर, इन्हनि खे छॾे ॾे, लेकिन क़ुर जे ज़रिए नसीहत कंदो रह, उन्हनि खे क़ुर ॿुधाईंदो रह, उन्हनि खे सम्झाईंदो रह। न ख़बर कहिड़ी ॻाल्हि उन्हनि जी दिलि में घर करे वञे, उन्हनि जी दिलि ते गहरो असरु करे ऐं हू वाक़ई में सचे इस्लाम क़बूल करण वारा थी वञनि, हू सचे ईमान आणण वारा थी वञनि। इहो हुकुम अॼु असांजे लाइ बि आहे। अॼु फितने जो दौरु आहे, अॼु गुमराही जो दौरु आहे, अॼु ज़ुल्म जो दौरु आहे। ख़ुसूसन पूरे पाकिस्तान में तव्हांखे वॾे मुश्किल सां को सही दीन मिलंदो, छो जो पाकिस्तान में या ही एशिया खणी चई वठूं, हिते तमामु घणियूं गुमराहियूं आहिनि, बेहदि गुमराहियूं फैलिजी चुकियूं आहिनि। ॾींहों ॾींहुं अहिड़ा फितना पिया पैदा थींदा वञनि जो इंसान सम्झी बि नथो सघे। पोइ बि अलाह ताला फरमाए थो त तव्हां इन्हनि खे नसीहत कंदा रहो, पंहिंजनि दोस्तनि खे, माइटनि खे, अज़ीज़नि खे सम्झाईंदा रहो इन क़ुर जे ज़रिए, हुननि खे दलील पेश कंदा रहो। थी सघे थो त का अहिड़ी ॻाल्हि हुजे, को अहिड़ो वक़्तु हुजे जो तव्हांजी ॻाल्हि उन्हनि ते असरु करे वञे ऐं हू वाक़ई जेके बेख़्याली में गुमराही में मुब्तला आहिनि त उन मां निकिरी अचनि। हा, जेके ज़िद ते आहिनि, हू ॼाणी वाणी उन ते क़ाइमु आहिनि, उन्हनि ते त ज़रे बराबरि असरु थियणो कोन्हे को। जेके अंजान आहिनि, जेके सफ़ा नादान आहिनि, उहे मुमकिन आहे त सम्झी पवनि। ऐं असां जेको बि रसूल मोकिलियो सो फ़क़ति इन लाइ त अलाह जे हुकुम सां संदसि इताअत कई वञे, मुंहिंजे रसूल जी पैरवी कई वञे। मूं रसूल मोकिलिया ई इन जे करे अलाह फरमाए थो त मुंहिंजे रसूलनि जी पैरवी कई वञे, उन्हनि जी ॻाल्हियुनि खे मञियो वञे, उन्हनि जी ॻाल्हियुनि ते अमल कयो वञे। पोइ जंहिं वक़्तु उन्हनि पाण ते ज़ुल्म कयो, यानी रसूल जी नाफ़रमानी कई, तॾहिं जेकॾहिं तो वटि अचनि हा ऐं अलाह खां बख़्शिश घुरनि हा ऐं अलाह जो रसूल बि उन्हनि लाइ बख़्शिश तलब करे हा, त अलाह खे यकीनन तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायती महिरबान ऐं रहम करण वारो पाईंदा। जॾहिं हुननि ग़लती कई, हुननि ख़ता कई,
त हू तो वटि अचनि हा, तोखां मुआफ़ी वठनि हा, अलाह खां बि बख़्शिश घुरनि हा, ऐं रसूल बि उन्हनि जे लाइ अलाह खां बख़्शिश घुरे हा, त यकीनन अलाह ताला तौबा क़बूल कंदड़ आहे, त अलाह खे हू बि तौबा क़बूल कंदड़ पाईनि हा। लेकिन हुननि इहो कमु ई कोन कयो, हू त पंहिंजे ज़िद ते क़ाइमु रहिया, हुननि अलाह जी नाफ़रमानी कई, हुननि अलाह जे रसूल जी नाफ़रमानी कई। छो जो मुनाफ़िक़नि ते टे ॻाल्हियूं तमामु घणियूं भारी हूंदियूं हुयूं, ॿियूं ॻाल्हियूं हुननि ते घटि भारी हुयूं। चलो नमाज़ हुननि ते भारी हूंदी, लेकिन एतिरे क़दुरु भारी कोन हूंदी, जीअं तीअं नमाज़ जे लाइ अची बि वेंदा हुया, जमायत में बि शामिल थींदा हुया, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां बि नमाज़ अदा कंदा हुआ। लेकिन टे ॻाल्हियूं हुननि ते तमामु घणियूं भारी हूंदियूं हुयूं। सभ खां पहिरीं रसूल जी इताअत। असल मामिलो आहे ई इहो त रसूल जी इताअत कई वञे। रसूल जेको हुकुम ॾिए थो उन खे दिलि सां मञणो आहे, उन जे बारे में दिलि में ज़रे बराबरि बि शक न आहे रखणो। छो जो क़ुर में अलाह फरमाए थो त मुंहिंजो रसूल पंहिंजे तरफ़ां न ॻाल्हाईंदो आहे, मुंहिंजो रसूल जेको बि फरमाईंदो आहे त मूं अलाह जे तरफ़ां ई हूंदो आहे, मां अलाह वही कंदो आहियां। वही बि ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि, हिकिड़ी वही ख़फ़ी आहे, ॿी वही जली आहे। वही जली यानी हीअ ज़ाहिरी वही आहे जेको क़ुर आहे, वही ख़फ़ी जेका क़ुर में शामिल न आहे। ऐं उन खां पोइ मुनाफ़िक़नि ते जेका भारी ॻाल्हि हुई उहा हुई जिहाद, क़तल, जंग, ऐं टे नंबर ते उन्हनि लाइ ॾुखियो कमु हुयो हिजरत। अॼु मां वरी यादगिरी थो ॾियारायां त अफ़सोस सां इहे टई ॻाल्हियूं असां में बि मौजूदु आहिनि। रसूल जी इताअत असांजे लाइ तमामु ॾुखी, जीअं मुनाफ़िक़नि लाइ ॾुखी। हा, जेका ॻाल्हि असांखे वणे थी पंहिंजे हिसाब सां, जेका आसान आहे त उहा त असां बिल्कुलु क़बूल करियूं था, ऐं जेका ॾुखी आहे उन खे टारे था छॾियूं। उन जे लाइ बसि चऊं था त अलाह माफ़ कंदो, रहमान आहे, गफ़ूर रहीम आहे, बख़्शींदो बख़्शींदो, हज कंदासीं आख़िर में माफ़ी मिली वेंदी। इहे सभु तव्हां जूं ख़ुशफ़हमियूं आहिनि। छो त अॻी जेका आयत अचे थी उहा निहायती सख़्तु आयत अचे थी, उन में जेको अलाह जो हुकुम आहे उहो बि मां तव्हांखे 2 मिंटनि में इनशाला पढ़ी ॿुधायां थो त केतिरो सख़्तु आहे। बसि उन खां पहिरीं रुॻो थोरी वज़ाहत कंदो हलां त अलाह जो हिन आयत में अंदाज़ तव्हां चेक करियो, फरमाए थो त मूं रसूल खे मोकिलियो बि इन जे लाइ आहे त उन जी पैरवी कई वञे। मुंहिंजो रसूल तव्हांखे पूरो सिस्टम हलाए ॾेखारियो आहे। हिकु जॻह ते अलाह फरमाए थो त तव्हां जे लाइ मुंहिंजे रसूल जी ज़िंदगी हिकु बहितरीनु नमूनो आहे, यानी इन नमूने जी ज़िंदगी में तव्हांखे हर हिकु शइ मिलंदी। सिर्फ़ु हल्का हल्का मामलात न, भारी मामलात बि तव्हांखे उन में मिलंदा, त उन्हनि खां बि तव्हांखे कीअं आगाह थियणो आहे, उहो बि तव्हांखे सिस्टम कीअं हलाइणो आहे, ॾिसी वठो। आख़िरी रसूल आयो इन जे करे त तव्हांखे तव्हांजी ज़िंदगी ॼमण खां वेंदे मरण ताईं, अदालत हुजे, हुकूमत हुजे, रियासत हुजे, ॿारनि जो मामिलो, घरनि जो मामिलो, हर हिकु मामिलो हुजे, तव्हांखे वाज़े सां खोले करे ॿुधाए विया आहिनि। मूं रसूल खे मोकिलियो इन जे लाइ त उहो तव्हांखे ॿुधाए त कीअं ज़िंदगी गुज़ारणी आहे। न, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजे रब जो कसम त उहे कॾहिं बि मोमिन थी नथा सघनि जेसीं ताईं पंहिंजनि समूरनि इख़्तिलाफ़नि ऐं झगड़नि में तोखे हकम यानी फ़ैसिलो करण वारो ऐं अमीन न सम्झनि, बल्कि जेको तूं फ़ैसिलो करीं उन ते पंहिंजनि दिलनि में को बि बार या तंगी महसूसु न कनि ऐं तुंहिंजे फ़ैसिले खे ख़ुशीअ सां क़बूल कर। अलाह फरमाए थो इहे मोमिन आहिनि, इहे मोमिन आहिनि जेके मुंहिंजे रसूल जे हुकुम खे दिलि सां क़बूल कनि ऐं पंहिंजे दिलि में ज़र्रे बराबरि बि शक न सम्झनि। ऐं इन्हनि जे विच में जेके इख़्तिलाफ़ात थियनि, जेके झगड़ा थियनि, जंहिं बि मामले में हू पाण में शक शुभ में अची वञनि, त अलाह फरमाए थो त पोइ मुंहिंजे रसूल जी ज़िंदगी खे ॾिसनि, पोइ ॾिसनि त मुंहिंजे रसूल उन्हनि जे विच में कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे। उन वक़्तु त रसूल बज़ाहिरी मौजूदु हुआ, लेकिन हींअर असां वटि रसूल बज़ाहिरी मौजूदु न आहिनि, लेकिन क़ुरान ऐं सुन्नत असां वटि मौजूदु आहे। असां में बि हींअर जेको इख़्तिलाफ़ थिए, जेको असां वटि कानून ठाहियो आहे, उनखे तौर जे क़ुरान ऐं हदीस सां छा वाक़ई उन ते बीहे थो त हलंदो, नथो बीहे त उनखे उछाले छॾिणो आहे। छा अॼु असां इहे कम करियूं था? जे असांजा इहे कम आहिनि त ठीकु आहे, न त अलाह थो फरमाए त कसम खणी थो फरमाए त तव्हां मोमिन आहियो ई कोन, यानी अलाह थो फरमाए तव्हांजे लाइ बाक़ी ॿी का चॉइस ई कोन्हे का। हाणे मां पंहिंजे मुल्क ते थोरी नज़र विझणु चाहींदुसि त छा असांजी अदलिया जो फ़ैसिलो अलाह जे रसूल मुताबिक़ आहे? न। छा असांजे मुल्क जा जेके बि इदारा आहिनि, पोइ चाहे फोर्स हुजे, चाहे को ॿियो इदारो हुजे, छा अलाह जे रसूल मुताबिक़ आहिनि? न। छा असां पंहिंजे मुल्क में अलाह जे रसूल जूं ॻाल्हियूं मञूं था? न, बिल्कुलु बि न, बिल्कुलु बि न, बिल्कुलु बि न। असां पंहिंजो कानून ठाहे वेठा आहियूं, असां पंहिंजे दुश्मननि जो कानून ठाहियो आहे, असां पंहिंजे अलाह जे दुश्मननि जे कानून ते पिया हलूं। असां वटि हेॾो बहितरीनु निज़ाम आहे,
असां उन निज़ाम खे छॾे वेठा आहियूं, छो जो तमामु ॾुखियो निज़ाम बि आहे। मां तव्हांखे हदीस बि ॿुधाए चुको आहियां त अलाह जो रसूल फरमाए थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अगरि फातिमा बिनते मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रज़ी अल्लाह ताला अन्हा बि अगरि चोरी करे हा त उनजा बि हथ कटिया वञनि हा। इस्लाम में को बि अगरि गुनाह करे थो, को जुर्म करे थो त उन खां बची नथो सघे, चाहे केर बि हुजे। अगरि इहे कानून नाफ़िज़ थी था वञनि त असांजो मुल्क बिल्कुलु सिधो थी वेंदो। असांजे मुल्क में अलाह जी रहमतुनि जा दरवाज़ा खुली वेंदा, आसमाननि मां बि त ज़मीनुनि मां बि। असांजे मुल्क में अमन अमान थी वेंदो। जो अलाह फरमाए थो जिथे ज़ुल्म हूंदो, जिथे शिरक हूंदो, त उहो एरिया हुजे, उहो मुल्क हुजे, कॾहिं बि अमन अमान वारो न हूंदो। अॼु असां वटि बि ज़ुल्म आहे, असां वटि बदअमनी आहे, वजह शिरक आहे, वजह अलाह जी तौहीद खे छॾे ॾियणु आहे, वजह अलाह जे क़ुर खां मुंहुं मोड़णु आहे। हाणे असां मां हर हिक ते फ़र्ज़ु आहे अलाह जे दीन खे नाफ़िज़ करण जी जिदोजहद करियूं करियूं करियूं, पंहिंजी ताक़त मुताबिक़ करियूं। जे नथा करियूं त इन्हनि ज़ालिमनि सां बिल्कुलु शरीक आहियूं असां। क़यामत वारे ॾींहुं अलाह इन्हनि जूं ॿीचूं पकड़ींदो त अलाह साईं असांखे बि कोन छॾींदो, असां खां बि पुछंदो तव्हां छा करियो, पोइ असांजो जवाबु छा हूंदो, अलाह साईं असांजो कहिड़ो कमु, हू जेको चाहिनि पिया तीअं कनि पिया, त पोइ अलाह असांखे बि कोन छॾींदो। ऐं जेकॾहिं असीं वाक़ई इन्हनि मुनाफ़िक़नि ते उहो फ़र्ज़ु करियूं हा त पंहिंजो पाण खे क़तल करियो या पंहिंजे घरनि मां निकिरी वञो, त उन्हनि मां के थोरा ई ईअं कनि हा। ऐं जेकॾहिं उहे हुकुम कयल नसीहत ते अमल कनि हा त संदन लाइ तमामु बहितर थी हा ऐं वधीक मज़बूत ऐं साबित क़दमीअ जो कारण बि बणिजे हा। जीअं यहूदियुनि शिरक कयो हो, उन्हनि गाबे जो बचो ठाहे करे उन्हनि जी उन्हनि इबादत कई हुई। अलाह ताला उन्हनि खे हुकुम ॾिनो त जिन शिरक न कयो आहे उहे पंहिंजे क़बीले जे उन्हनि माण्हुनि खे क़तल कनि जिन शिरक कयो आहे। इहा उन्हनि जे लाइ तौबा जो ज़रियो हुयो। अलाह फरमाए थो अगरि इहो ई कमु मां हिननि मुनाफ़िक़नि जे लाइ बि रखां हा, यानी जेके माण्हू मुनाफ़िक़ न आहिनि ऐं उन्हनि जे क़बीले वारनि मां जिन मुनाफ़िक़त कई आहे त उहे हर क़बीले वारा पंहिंजे मुनाफ़िक़नि खे क़तल कनि। अलाह फरमाए थो मां ईअं बि करे सघियुमि पिए। ऐं जेकॾहिं मां वाक़ई में ईअं करियां हा त इन्हनि मां थोरा ई हुजनि हा जेके अमल कनि हा, न त अक्सरियत इन्हनि जी बि मुंहुं मोड़े वञे हा। ऐं अगरि इहो ईअं करे बि वठनि हा, मुंहिंजे हुकुम ते अमल कनि हा, त इहो हिननि जे लाइ कामयाबीअ जो सबबु बणिजे हा। पर अलाह फरमाए थो मूं इहो बि हुकुम कोन ॾिनो। ऐं जेकॾहिं ईअं कनि हा त उन वक़्तु असां उन्हनि खे ज़रूरु तमामु वॾो अजर ऐं सवाबु बि अता करियूं हा ऐं खेनि ज़रूरु सिधो रस्तो बि ॾेखारियूं हा। ऐं जेकी अलाह ऐं रसूल जी इताअत कंदा उहे उन्हनि सां गॾु हूंदा जिन ते अलाह इनाम कयो आहे। उहे नबीयीन, सिद्दीकीन, शहीदनि ऐं सालिहनि सां गॾु हूंदा ऐं उहे कहिड़ा न भला ऐं उम्दा संगती आहिनि, दोस्त आहिनि, रफ़ीक आहिनि। पहिरीं अलाह जो हुकुम अची वियो त मुंहिंजी ऐं मुंहिंजे रसूल जी इताअत करियो, जेकॾहिं इताअत कंदव त तव्हां मोमिन हूंदो, जे इताअत नथा करियो त अलाह कसम खणी फरमाए थो त तव्हां मोमिन नाहियो, तव्हां नाहियो मोमिन, तव्हां नाहियो। ऐं हिते फरमाए थो जेको वाक़ई में मुंहिंजी ऐं मुंहिंजे रसूल जी इताअत कंदो त उन्हनि खे मां कंहिंसां गॾु कंदुसि, नबियुनि सां गॾु कंदुसि, उन्हनि खे मां गॾु कंदुसि सिद्दीक़नि सां, उन्हनि खे मां गॾु कंदुसि शहीदनि सां, सालहनि सां, नेकुकारनि सां। इहे सूरह फातिह में असां दुआ घुरंदा आहियूं, या अलाह असांखे उहो रस्तो ॾेखार जिन ते तूं इनाम कयो। हाणे इनाम अलाह कंहिं ते कयो आहे उनजी वज़ाहत अलाह ताला हिते थो फरमाए त मूं इनाम कयो नबियुनि ते, सिद्दीक़नि ते, शहीदनि ते ऐं सालिहनि ते। इहे 4 कैटेगरी आहिनि। घटि में घटि जेका कैटेगरी आहे उहा आहे सालिहनि जी, नेकुकारनि जी, उन खां पोइ मथे शहीद, उन खां मथे सिद्दीक़, उन खां पोइ नबी आहे। हिकु हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त क़यामत वारे ॾींहुं जॾहिं अलाह जे अर्श जे साए खां सवाइ ॿियो सायो न हूंदो, अने एतिरी सख़्तु गर्मी हूंदी, सिज ज़रे घटि सम्झो हिते अची बीठो हूंदो, त पाण फरमाइनि था त 7 क़िस्म जा इंसान हूंदा जेके अलाह जे साए जे हेठां हूंदा। उन्हनि मां हिकिड़ो उहो हूंदो जेको अदुल करण वारो हुकुमरान हूंदो। यानी असांजा जेके हुकुमरान आहिनि, असांजा हुकुमरान त आदिल कोन्हनि के, लेकिन बसि ॿुधाइण जो मक़सदु आहे त अगरि इहे आदिल थी वञनि, अदुल करण वारा थी वञनि त इन्हनि जो रुतबो वधी सघे थो। त असांखे बि घुरिजे त असां अलाह ऐं रसूल जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इताअत करे हिननि 4 क़िस्म जे ख़ुशि नसीब माण्हुनि सां गॾु थी वञूं। हक़ीक़त में इहो अलाह जे तरफ़ खां वॾो फज़ुल आहे ऐं बसि हर शइ खे चङी तरह ॼाणण लाइ अलाह काफ़ी आहे। अलाह खां दुआ आहे त असांखे तौफ़ीक़ अता फरमाए जिहाद करण जी, पंहिंजे इलाइक़े में, पंहिंजे मुल्क में अलाह जे निज़ाम खे नाफ़िज़ करण जी। यकीनन इहो तमामु ॾुखियो कमु बि आहे। इहो कमु बि तॾहिं ई थींदो जॾहिं अलाह चाहींदो। असां पंहिंजे तरफ़ां सिर्फ़ु कोशिशि शुरू करे सघूं था, वधीक नतीजो असांजे हथ में कोन्हे को। अलाह खां दुआ आहे त असांखे क़ुर ऐं हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।